अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व नबियना व मौलाना व मन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद सल्लल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साया से आज़म खाक पाए हर वली अरबी अर्श खायो मथे मेहमान रब जो थियो मथे हीअं को न पहतो ॿियो मथे बलगल उलाद कमाली
दिल जी दुआ मंजूर थी, दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। यो मुल्क सारो नूर थी, कशफत दुजा बिजमालिही। औसाफ नजे जो बयान कहड़ो करे आजिज़ ज़ुबान। मालिक अजह जो मदह खान, हसनत जमी खिसाली। इदरीस जी सबखे सदा, आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा, सल्लु अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या नबी अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो, सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भीमोराई खे। अल्लाह जो फज़ल ऐं करम, एहसान ऐं इनायत मेहरबानी जंहिं अव्हां खे सख़्त सर्दीअ में सोहणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी महफ़िल मुनक़िद करण नसीब कई आहे। अल्लाह जल्ल शानहू खां दुआ है तो वो करीम रहीम असांजे मदरसे जो उस्ताद हाफ़िज़ सबूर खे ख़ुश ऐं आबाद रखे। तव्हां सभिनी खे जो बेहतरीन कदम अव्हां खयो आहे। घणा माण्हू चवंदा आहिनि त वाइज़ शादीअ में कीअं थींदो, क़ुरान पढ़बो आहे फुर्तीअ में या शादीअ में। अल्लाह उन्हनि खे असां तव्हां सभिनी खे हिदायत अता फरमाए, सिधी राह ते हलण ऐं ईमान ते ख़ात्मो नसीब फरमाए। मूं जेके रब करीम जा कलाम जा सुहिणा अल्फाज़ पढ़िया आहिनि, अव्वल मां इहो अर्ज़ कंदुसि त इहा आयत सगोरी कीअं नाज़िल थी, कहिड़ी ॻाल्हि थी अल्लाह इहा नाज़िल कई, छा हो जो रब्बुल आलमीन इन में फ़ैसिलो फरमायो। ॻाल्हि हीअ हुई त जॾहिं असां ऐं तव्हांजा महबूब नबी मके खां हिजरत करे मदीने आया, मको बि शान वारो आहे त मदीनो बि शान वारो आहे। ॿई भला शहर, भलियूं जायूं, भलियूं बरकत वारियूं मरकज़ी जॻहियूं आहिनि। हुज़ूर सुहिणा मक्के खां सब्सक्राइब कयो असांजे चैनल हिजरत जावेद करे भीमोराई खे। मदीने ॾे आया। हालांकि संदन अब्बू अम्मा, ॾाॾा नाना, पूरो नस्ल जो सिलसिलो मक्के सां हो। संदन विलादत बि मक्के पाक में थी ही, ॼावा बि मक्के पाक में हा, शादी बि मक्के पाक में कयूं। पंहिंजे नस्ल मां 4 न्याणियूं उहे बि खेनि मक्के पाक में ॼायूं। पुट बि मक्के पाक में ॼावा। हिकिड़ी हज़रत इब्राहिम खां सवाइ जेको मारिया किब्तिया मां मदीने मुनव्वर में ॼाओ हो ऐं 8 महीननि जे उमिरि में वफ़ात कयईं। हुज़ूर उनखे मदीने तय्यब में जन्नतुल बक़िया में दफ़न करायो। नबी साईं जी ज़ात बाबरकात जॾहिं मक्के खां मदीने आया
तो वध में वध संदन दुश्मन यहूदी हुआ। यहूदन हर तरह साज़िशूं कयूं, कोशिशूं कयूं, हीला हलाया, वस करे छॾिया त माण्हू नबी सोने खे वेझा न वञनि। पर मशहूर कौला त नूर हक़ शमए इलाही को बुझा सकता है कौन। नूर हक़ शमए इलाही को बुझा सकता है कौन। जिसका हामी हो खुदा उसको मिटा सकता है कौन। जंहिंजो रब तंहिंजो सब, जंहिंखे अल्लाह बचाए तंहिंखे केरु थो मिटाए सघे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में आया, वध में वध यहूदी दुश्मन हा। यहूदन पाण में सलाह कई त ही जेको पाण खे अल्लाह जो नबी थो सॾाए, रसूल थो सॾाए, पैगंबर थो सॾाए, इन खे अखर बि पढ़ियल कोन्हे। अचो त इन खे सुवाल जवाब सां केराए ऐं दुनिया खे ॾेखारियूं त जेको असांजा सुवाल जवाब नथो ॾेई सघे उहो अल्लाह जो नबी कीअं थी सघंदो। यहूद ने पाण में सलाह कई। उन्हनि में हिकिड़े जो नालो हो अब्दुल्लाह बिन सलाम, जेको तौरात, इंजील, ज़बूर ऐं अॻियल किताब जो हाफ़िज़ हो, ॻाल्हाइण जो बि क़ाबिल हो, दलील ॾियण जो बि क़ाबिल हो, मुनाज़िरे जो क़ाबिल हो, सुवाल जवाब करण जो क़ाबिल हो। उनखे लालचूं ॾेई खाराए प्याराए, छेला कुकर खाराए वठी आया मैदान में। पर जॾहिं उन परे खां महबूबन करीमन खे ॾिठो त बे इख्तियार उन जी ज़ुबान मां निकितो त ही मुंहुं कूड़ हणण जहिड़ो त आहे कोन। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भीमोराई खे। जॾहिं हुन चयो त ही चेहरो कूड़ हणण जहिड़ो न आहे त ॿिया जेके यहूदिया से मायूस थी विया त जंहिं अञा कुझु ॻाल्हायो ई कोन्हे, जंहिं अञा कुझु बहस कयो ई कोन्हे, जंहिं अञा सुवाल जवाब कयो ई कोन्हे, रुॻो ॾिसण सां ई चए थो त ही कूड़ो न आहे त इहो कहिड़ो ॻाल्हाईंदो। महबूबन करीमन जी ख़िदमत में अची हाज़िरी ॾिनई, हथ चुमियई, वेठो। पाण फरमाइनि था अब्दुल्लाह बिन सलाम जी, तुंहिंजा ही साल आहिनि, तूं दिल में ही साल रखे आयो आहीं। ही साल उनजो ही जवाब, ही साल उनजो ही जवाब, ही साल उनजो ही जवाब। जेके बि साल हो दिल में रखे आयो हो, मुंहिंजे महबूब सभिनी जा जवाब ॾिना। हुन देरी कान कई, कलमो पढ़ी मुस्लमान थियो। हाणे यहूदन जो वॾो आलिम, यहूदन जा नज़राना पाॾा गाबा सभु हिन जे हवाले, छेला दुंबा बि हिन जे हवाले, सोन चांदी बि हिन जे हवाले, वींदू बच्चा न्याणियूं बि हिन जे हवाले। एतिरो उन्हनि जो दादिलो ऐं प्यारो हो। उहो जो मुस्लमान थियो त उन जी लाइ ॿ ॻाल्हियूं पैदा थियूं। हिकिड़ी त मां यहूदन सां खावां पिया, उथा वेहां, नबी साईं ते बि कलमो पढ़ा, उन सां बि सचो हुजां। ऐं यहूदन में वरी छंछर जे ॾींहं जी इज़त हुई, जीअं असां वटि जुमे जो ॾींहुं हुआ। ऐं नबी पाक जी ज़ात बरकात जुमे जे ॾींहं जी इज़त था कनि त मां जुमे जे ॾींहं जी बि इज़त कयां, छंछर जे ॾींहं जी बि इज़त कयां। छंछर जा नबी से मुखालिफ़ न आहिनि, खणी जुमे जेतिरी इज़त कोन था कनि, पर मां ॿई ॿिन्ही ॻाल्हियुनि में कामयाब रहंदुसि जो हुज़ूर सां बि सिधो हलां, पंहिंजी यहूदन सां बि बराबरि हलां। असां वटि बि ईअं पार्टी बाज़ी, अदा ही फलाणे जो वोट आहे, ही फलाणे जो आहे। झंडो हूंदो हिकिड़े जो त वोट वरी ॿिए जे पासे हूंदो। ही बि राज़ी रहे, हू बि राज़ी रहे।
अब्दुल्ला बिन सलाम सोचो त मां नबी सुहिणे खे बि राज़ी रखां त पंहिंजनि यहूदियुनि खे बि राज़ी रखां। हिकिड़ो मसइलो इहो हो त छंछर जे ॾींहुं यहूदी ताज़ीम कंदा हुआ, छंछर जे ॾींहं जी जुमे जी नबी सुहिणा ताज़ीम कंदा हुआ। हुन चयो त मां जुमे जी ताज़ीम बि कयां, छंछर जी कयां त नबी साहिब राज़ी रहंदा, मुंहिंजी क़ौम वारा बि राज़ी रहंदा। ॿियो त उठ जो गोश्त इस्लाम में हलाल आहे। नबी साईं ॾाचीअ जो खीर पीतो आहे, नबी साईं उठ जो गोश्त खाधो आहे, पर यहूद जे मज़हब में हराम आहे। हुन चयो उठ जो गोश्त खाइण को फर्ज़ नबी कोन कयो आहे, उहो मां न खाईंदुसि त मुंहिंजा यहूदी राज़ी रहंदा, ऐं जेकॾहिं मां हलाल शयूं खाईंदुसि त नबी सुहिणा राज़ी रहंदा। ॿिन्ही पासे को हमरा हले महबूबन करीम जी ज़ात बरकात के अल्लाह ताला कुरान करीम लाहे ऐं फरमाए त महबूब पंहिंजे मञण वारनि खे चओ त ॿिटी पॉलिसी न कनि, डबल पॉलिसी न कनि, मूं अल्लाह सां सिधा हलनि ऐं मुंहिंजा महबूब तो नबी सां बि सिधा हलनि। ॻाल्हि आई सम्झ में? अॼु हाफ़िज़ साहब नरड़नि जी ख़ुशीअ में जलसो रखो, मुंहिंजी दिलि ईअं पिए चयो त ही सुबुह जो 8, साढे 8 या 9 खां जलसो हुजे हा, 10 ताईं जलसो हले हा, त सुबुह जो भट खाइण वारनि खे भट बि नसीब थिए हा त क़ुरान बि नसीब थिए। पर रुॻी ही न अक्सर जाइनि ते मूं ॾिठो आहे त जेके माण्हू सुठा सालिया आहिनि उहे बि ईअं कंदा आहिनि, राति जो वाइज़ कराए सुबुह जो भत खाराईंदा माण्हुनि खे। हाणे माण्हू ईंदा ई सुबुह जो त उहे कहिड़ी राति वारी महफ़िल मां फ़ाइदो वठंदा ऐं कहिड़ो फैज़ फुराईंदा। ॿिहर सूरत हाफ़िज़ साहिब सुठो क़दम खयो आहे जो अल्लाह जी दीन जी महफ़िल रखी अथसि, क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहे त क़ुरान करीम जी लॼ रखी अथसि, क़ुरान करीम जी इज़त कई अथसि, क़ुरान करीम माण्हुनि जे कननि ते पहुचायो अथसि। अल्लाह ताला खां दुआ आहे त पाण बि ख़ुशी आबाद हुजे, बचड़ा बि ख़ुशी आबाद हुजनि, बिरादर भाइर पाड़े वारा दोस्त मुंहिंजे दिल भर नबी जा उम्मती अल्लाह करे समूरा ख़ुशी आबाद हुजनि। अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, ए ईमान वारो इस्लाम में दाखिल थियो, पूरे जा पूरा दाखिल थियो, कामिल तरीके दाखिल थियो, अधूरा न थियो। मुसलमाननि सां बि गॾु हुजो, यहूदनि सां बि गॾु हुजो, ईसाइनि सां बि गॾु हुजो, ईअं न कयो। या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिउ खुतवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। इस्लाम में दाखिल थियो तो कामिल थियो, शैतान जे रुखुन ते न हलो, शैतान जो खुलियल दुश्मन आहे, एॾो ज़लील एॾो निभागो आहे, अव्हां जा पेर कढंदो अव्हां खे ख़बर ई कान पवंदी। अदा अव्हां खे ख़बर आहे त पहिरीं शादी हज़रत आदम ऐं बीबी हवा जी थी, जंहिंजो असां तव्हां इंसान औलाद आहियूं। हज़रत आदम खे अल्लाह ताला पैदा कयो, दुआ घुरी मुंहिंजा मौला मां अकेलो कंहिंसां ॻाल्हायां, कंहिंसां दिलि विंदरायां, कंहिंसां कचहरी कयां। मुंहिंजा अल्लाह मूंखे तो पैदा त कयो आहे, पर मूंखे दिलि जी विंदर ॾे, उनस ॾे जंहिंसां मां दिलि विंदरायां। अल्लाह ताला हज़रत आदम जे खॿी पासरीअ मां बीबी हवा खे पैदा फरमायो। सुभान अल्लाह चओ। नंढड़ा चवनि था तव्हां वॾा लॼहरू आहियो।
मां ॾिसां थो न तव्हांखे वणंदो मुस्लमान आहियो सुभान अल्लाह जो लफ़्ज़ तव्हांजे लाइ बि भलो आहे फ़ाइदे वारो आहे तव्हांखे बि वणंदो पर लॼ थी थिएव त अची ॾाढी वरी सुभान अल्लाह खे चवां हा ईअं कुझु आवाज़ मथे खणो सीअ लहंदा कम ठहंदा वॾी आवाज़ सां सभई चओ हथ मथे खणी चओ त मां ॾिसां बि कहिड़ा कयो था अल्लाह तव्हांखे आबाद करे शाद करे कुछ साल थिया आहिनि जो अव्हांजे हिन इलाइक़े में जलसा न थिया आहिनि न त अॻु में वॾेरो मुबारक हूंदो हो नबी बख्श मरहूम हूंदो हो इहे सभु जेके हूंदा हुआसीं जलसा कंदा हुआ दीनी प्रोग्राम थींदा हुआ अव्वल मौलवी साहब गोला मुस्तफा कोराई नंढड़ी कुहारी वारो हिते ईंदो हो पोइ उन्ही खे आणण खां पोइ वरी जॾहिं मूंखे घुरायो त पोइ उन मां हथ कढियो पोइ मुंहिंजो वारो हूंदो हो कॾहिं हुन ॻोठ में कॾहिं हुन ॻोठ में कॾहिं हुन ॻोठ में हाणे काफ़ी साल थी विया आहिनि त तव्हांजो प्रोग्राम न थियो आहे थियो हुजे पर मुंहिंजो अचणु कोन थियो आहे हाफ़िज़ साहिब असांजे मदरसे में उस्ताद आहे इज़त वारो आहे उनजो चयो त मूं हीअ तारीख़ ॿधी आहे मूंखां बि तारीख़ कान वरितई पर चए त मूं हीअ तारीख़ ॿधी आहे त मूं चयो त मदरसे जो उस्ताद आहे उनजो अदब आहे उनजी इज़त आहे उनजो एतिराम आहे हाज़िर अखियुनि सां अचिबो मां हींअर ॾाढो खां अचां पियो तकलीफ़ करे पोइ मुड़ुस बीमार जॾो उन्हनि थिया बि हा कई हन काफ़ी ॾींहं अॻु में वरी हाफ़िज़ साहिब सां बि हा थियल हिते बि हाज़िर थियुसि हाज़िर तव्हां थोरो आवाज़ मथे करे सुभान अल्लाह चओ त मां 2-3 मिंट तव्हांजा वठां वरी ॾाढा दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सोहने नबी पाक जा उम्मतियो हुजूर जॾहिं मदीने में आया अब्दुल्लाह बिन सलाम कलमो पढ़ियो मुस्लमान थियो पर उन जी अॻियां इहे ॿ ॻाल्हियूं आयूं त हाणे मां छा कयां नबी साईं खे बि राज़ी रखां त पंहिंजे यहूदियुनि खे बि राज़ी रखां छंछर जे ॾींहं जी यहूदी इज़त कंदा आहिनि त उन जी मां इज़त कयां जुमे जे ॾींहं जी नबी से इज़त थो करे त उन जी मां इज़त कयां नबी सोहो बि राज़ी रहे त यहूदी बि राज़ी रहनि पर अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी अल्लाह इहा पॉलिसी क़बूल न कई या डबल पॉलिसी रब खे पसंदि न आई उन क़ुरान पाक नाज़िल करे फरमायो ईमान वारो इस्लाम में दाख़िल थियो त पूरे जा पूरा दाख़िल थियो अधूरा न ॾेढा पासीरा न मुकम्मल इस्लाम में दाख़िल हाणे तव्हां ॾिसो जॾहिं कंहिं घोट जो निकाह पढ़ाईंदा हो कंहिं मौलवी खां या हाफ़िज़ खां या कंहिं नेक साल पढ़ियल खां त उहो निकाह में छा पढ़ंदो आहे अनिकाह मिन सुन्नती निकाह मूं मुस्तफ़ा जी सुन्नत भाई ॿुधो थो या न कि निकाह में रुॻी खार कोन्ही गणती हूंदी आहे ॿुधो आहे न साईं अनिकाह मिन सुन्नती निकाह मुंहिंजी सुन्नत आहे पोइ जॾहिं निकाह सुन्नत नबीअ जी आहे त उन में गैर शरई कम छो कजनि नाजाइज़ कम छो कजनि दोहल धनचर छो कजनि उहे कम कजनि जेके नबी पाण पंहिंजी शादी में कया या पंहिंजे असहाबनि सगोरनि खे चयो त ही कम कयो या पंहिंजे प्यारे अली मुर्तज़ा ऐं फातिमत ज़हरा ख़ातून जन्नत जे निकाह में कयूं पाण उहे कम कयूं तो क़यामत ॾिहाड़े बि ख़ुदा असांखे उन्हनि जी ज़ियारत नसीब फरमाए पहिरियों निकाह हज़रत आदम जो थियो मां पुछंदो हां ख़ुशतबरी कंदे माण्हुनि जे दिलि खे वठण जे करे थोरो ख़ुशि रखण जे करे चइबो आहे बाबा जॾहिं आदम ऐं अम्मा हवा जो निकाह थियो त दुहलारी कहिड़ो हो
फनकार कहिड़ो हो या ॻाइण वारी कहिड़ी हुई, पहिरियों पहिरियों निकाह पढ़ण वारो केरु हो? मुंहिंजा प्यारा भाउ, पहिरियों पहिरियों निकाह हज़रत आदम जो आहे। अम्मा हवा सां जन्नत में निकाह पढ़ियो वियो आहे। निकाह कंहिं मौलीअ न पढ़ियो आहे, निकाह कंहिं पीर साहिब न पढ़ियो आहे। हवा ऐं आदम जो निकाह ख़ुदि ख़ुदा पढ़ियो आहे। अल्लाह पाण निकाह पढ़ियो। आदम खे फरमाई त महर छा थोड़ी यादो था। मां पंहिंजी हिन इलाइक़े में हिकिड़े ॻोठ में ॾिसो चऊं वाइस था करायूं पर निकाह पर 200 बि तूं पढ़जा। मूं घोट खां पुछियो महर घणो ॾींदे? चई 300 रुपया। मूं चई महांग जो दौर आहे, 300 न कुझु चढ़ मथी। चई न बसि 300 रुपया। मूं चयो बाबा हाणे निकाह थिए पियो, ॿई धुरियूं वेठा आहियो, वठण वारा ॾियण वारा। तूं घोट आहीं, नौजवान आहीं, शादी थो करी, 300 रुपया हींअर कुझु कोन्हे, कुझु चढ़ मथी। चइबा पढ़ी त पढ़नि त मूंखे खपे ई कान। एॾी का मोहबत है। मूं चयो ख़ुदा ख़ैर करे, हीअ मुर्गी चने मां निकिरी वेंदो, छोकिरी वीचारी आज़ारे पइजी। मूं चयो 300 ई क़बूल, पर 300 त ॾींदे न। चए तो त तोखे चवां पियो न ॾींदुसि, छा कयां? मथे में ताक़त न आहे। अल्लाह से हज़रत आदम खां पुछो, आदम जी मुंहिंजा मालिक, मूं तुंहिंजे लाइ बीबी हवा पैदा फरमाई आहे, तुंहिंजे खॿीअ पासरी मां पैदा कई अथम। मुंहिंजा प्यारा आदम, हुन पंहिंजी घरवारी लाइ महर छा थो ॾी? चई मुंहिंजा मौला मां बि जन्नत में आहियां, मुंहिंजी घरवारी बि जन्नत में आहे, ॿी त का शइ आहे ई कान का जेका मां महर में ॾियां। जन्नती मेवा, जन्नती ग़िज़ा, जन्नती खाधा पाण बि खाए पई, मां बि खाईंदुसि, छा महर में ॾियांसि? जेको तूं रब चई, जेका मूं वटि शइ हुजे तो ॾियांसि। अल्लाह फरमायो आदम ऐं हवा, अवां ॿिन्ही खे मूं सदके मुहम्मद करीम जे पैदा कयो आहे। वास्ते मुस्तफ़ा जे सां, वसीले मुस्तफ़ा जे सां अवां खे मूं वजूद ॾिनो आहे, इंसान बनायो आहे, इज़त वारो बनायो आहे, जन्नत में रहायो आहे। आदम महर तुंहिंजो ॿियो कोन्हे को, महर तुंहिंजो इहो आहे त मुंहिंजे महबूब ते 20 भेरा सलात पढ़। राजा जो सुभान अल्लाह। पहिरियों निकाह, पहिरियों घोट, पहिरीं कुंवार ऐं अल्लाह जी जन्नत में निकाह पियो थिए। मलाइकनि महफ़िल में शरीक आहिनि। रब चए थो ॿियो को महर कोन्हे, महर इहो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम ते 20 भेरा सलात पढ़ो। हज़रत आदम 20 भेरा सलात पढ़ी आहे। घोट कुंवार गॾु चाहनि, इंसान जो नस्ल हलियो आहे। मुंहिंजा भाउ, जॾहिं असांजे पहिरें अबे अम्मा जे निकाह में दुरूद हलियो आहे त हाणे बि असांजी शादियुनि में, पढ़नि में, काजनि में अल्लाह जो क़ुरान हले, रब जो शान हले, नबी सोने ते दुरूद सलात सलाम हले, तो महबूब करीम जी सलात सलाम जी बरकत हज़रत आदम ऐं अम्मा हवा खां वठी जेका हली आहे उहा असां तव्हांखे बि अल्लाह नसीब आहे। माण्हू चवंदा न क़ुरान पढ़बो आहे मोतीअ ठोतीअ में, शादीअ में क़ुरान साजो। तव्हां हुनखे सम्झायो त हलाल हराम अल्लाह ताला बनायो आहे, जायज़ नाजायज़ अल्लाह ताला बनायो आहे, निकाह जो सिलसिलो बि अल्लाह ताला रखियो आहे, महबूब ते दुरूद जो सिलसिलो बि अल्लाह ताला रखियो आहे। वो जेकी अल्लाह ताला पाण पंहिंजे महबूब सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद सां
ऐं बरकत पैदा कई ऐं नस्ल हलायो इंसान जो असीं बाजी दिल बर नबी जे सदके महबूब आका जी तफीली मुहाबे बाजी मालिक मिठे जे रस्ते ते हलंदे पंहिंजे बच्चन जे तोहर सुन्नत में या शादीअ में कुरान भी पढ़ंदासूं दुरूद भी पढ़ंदासूं शान भी ॿुधंदासूं ॿियनि खे बि ॿुधाईंदासूं असीं हज़रत आदम जो औलाद अम्मा हवा जा बचड़ा आहियूं हलाली बच्चा आहियूं असां उहो ई तरीक़ो कंदासीं जंहिंमें ख़ुदा बि राज़ी थिए त मुस्तफ़ा बि राज़ी तव्हां असां केर आहियूं दुनिया जा वॾा वॾा अमीर वॾा वॾा खानदान वॾे पैसे वारा माण्हू बि जेकॾहिं सालिया हूंदा आहिनि त उहे पंहिंजे बच्चनि जी शादियुनि में मुस्तफ़ा करीम जो शान बयानु कराईंदा आहिनि क़ुरान करीम जूं लोलियूं ॿुधंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि अल्लाह ताला जी बाननि जूं दुआऊं ऐं बरकतूं हासिल कंदा आहिनि भला जेकॾहिं तव्हां न कयो हा हाफ़िज़ साहब न करे हा त केरु हुओ सुकून हा बलक अल्लाह ताला जी नवाज़श थी हिन जे मथां महिरबानी थी हिन जे मथां ऐं हिन जे कोशिश जे करे अव्हां जे बच्चन जे कननि ताईं अल्लाह जी क़ुरान जो आवाज़ पहुतो महबूब सुहिणे जो शान पहुतो मदीने वारे घोट जी दीन जी ॻाल्हि पहुती मां तोखे कसम थो ॾियां रब जो ॿुधां त इन में भलाई आहे या न हिन में भलाई आहे हिन में बरकत आहे हिन में मेहरबानी आहे हिन में वॾा वॾा अल्लाह जे करम जा ककर था वसनि मुंहिंजा पुट तुंहिंजा पुट छा रुई ज़मीन जे बादशाहनि जा पुट गॾु कयो हसन हुसैन जहिड़ा कोन थींदा हज़रत अली ख़ातून जन्नत जहिड़ो केरु कोन थींदो पुट हुजनि अलीअ जा ऐं फातिमा जा ॿिहठा हुजनि मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जा उहे जो ॼमनि त उन्हनि जे लाइ को दुहल न का शरना न को राग न को रूप न मुंहिंजा महबूब सोना सॼी कन में बाग ऐं खॿे में तकबीर चवण खां पोइ उन्हनि जो अक़ीक़ो था कनि अक़ीक़ो करणु सुन्नत रसूल ख़ुदा जंहिंखे बच्चा ॾियो पंहिंजे बच्चनि जो अक़ीक़ो करे ऐं अक़ीक़े में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वञे नबी सां जो शान पढ़ियो वञे इंशा अल्लाह ताला रब जी रहमत जा ककर वसी पवंदा खुदा फरमाए थो या नहीं ईमान वारो काफ़िरनि खे सॾु कोन्हे यहूदनि ईसाइनि मजूसनि खे सॾु कोन्हे इंडिया ऐं चीन जे हिंदुनि खे सॾु कोन्हे सॾु आहे उन्हनि खे जंहिंजी दावा आहे त असीं मुहम्मद करीम जा ग़ुलाम आहियूं ग़ुलामी वॾी नेमत आहे नबी सोने जी ग़ुलामी वॾी नेमत आहे उर्दू में हिकिड़ो पुरानो शेर आहे मुझे मिल गई है दो आलम की शाही ग़ुलामों में मेरा भी नाम आ रहा है शायर चए थो मुंहिंजे मथां अल्लाह जो वॾो करम ॿिन्ही जहान जी मूंखे बादशाही मिली आहे अरे माण्हू वतन था हिकिड़े टुकड़े जी बादशाही लाइ विढ़ंदा इलेक्शन कंदा लड़ंदा जंहिं इमरान ख़ान खे चवनि था त हली आ तूं हू चवंदो मां छा लाथा पंहिंजे मैयतनि खे मारलनि खे पूरो पोइ मां तव्हां सां फातिहा कयां तव्हांजे बच्चनि सां मिलां बाक़ी मां इन तव्हांजी ज़िद ते न ईंदुसि अॼु फलाणो माण्हू मुआ मां उते वञा फलाणो मुआ मां उते वञा ॿेर सूरत माण्हुनि जा पंहिंजा मुतालबा आहिनि हाकिमनि जी पंहिंजी सोच आहे मगर वाह मुंहिंजा रहमत वारा हदी मुझे मिल गई है दो आलम की शाही ग़ुलामों में मेरा भी नाम आ रहा है मजा तब है सरकार महशर में कह दे वो देखो हमारा ग़ुलाम आ रहा है
मजा तब है सरकार महशर में कर दे, वो देखो हमारा गुलाम आ रहा है। पिट जे दरन ते वेहण वारे सोने नबी जे बिचड़ी हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो, जे भाई जोगी थिया तम छद तमाम, गोला जो गोलन जा तन जो थी गुलाम। केड़ी मिठी बोली आ, गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम, नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। जे भाई जोगी थिया त कर हाल फ़कीरी ही, सोने भिटाई घोट खे सुञाती त हकीकत खुली अॻियां। जे भाई जोगी थियो त कर हाल फ़कीरी ही, जे विख विख ते मिलनी गारियूं त बि चवंदो चइजो जीअ। असीं टे कढींदासीं, घट माना बेइज्जती, हीअं बि कजां हीअं बि कजां हीअं बि कजां, इन खे ठाहण जी बजा वेहाए वरी परे बननि ते जा फिरंदा, ॾे ख़बर छा थियो। अल्लाह पनाह में रखे, अल्लाह मुनाफ़ी खां बचाए, अल्लाह माण्हुनि खे वीरान वारो किरदार अदा करण खां बचाए, अल्लाह नबी सुहिणे जी उम्मत जी ख़ैर खाई नसीब करे, मुस्लमाननि जी ख़ैर खाई कजी, ॿिनि धुरनि खे पाण में ठाहिजी वेझो कजी। अल्लाह सलेहा दुआ असांजी क़बूल। जे भाई जोगी थिया त कर हाल फ़कीरी ही, जे विख विख मिलनी गारियूं त बि चवंदो चइजो जीअ। कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुर पीअ, त सामी तुंहिंजा त संदो सामी सीअ तोखे ओॾो न अचे। दुख में तो खुदा के हर कोई याद करे थो, अल्लाह 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 अल्लाह। अरे बाछा है, अरे पासो भजी पियो, अरे सूर थी वियो, अरे हीअ तकलीफ़ आ, सबको तो सॾे पर मज़ो तॾहिं आ जो ख़ुशीअ में पंहिंजे ख़ालिक खे यादि करे, पंहिंजे रब करीम खे यादि करे, अल्लाह खे यादि करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॾिसे थो त मुंहिंजो बानो ॾुखनि में मूंखे सॾे थो, तकलीफ़ुनि में मूंखे सॾे थो, परेशान मूंखे सॾे थो, पर जी ख़ुशी ॾियांसि त पोइ ॾिसां त मुंहिंजो पासो तूं वठी आहे शैतान जो। असीं छो था चऊं त भई हे भंचर न कयो, दोल शरनायूं न कयो, असांजो इन्हनि भला ॾोह कहिड़ो कयो, असां सां को वीरान, असांजा को वेरी आहिनि, को बि ॾोह को न कयो अथनि, पर ख़ुदा ताला जे नबीअ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज़ ॾाढो मिठो हूंदो, अहिड़ो प्यारो आवाज़ हो जो जॾहिं इंजील वेही पढ़ंदो हो, उन ते अल्लाह ताला जेको किताब लाथो हुनजो नालो इंजील आहे। जॾहिं इंजील पढ़ंदो हो सभई जो सुभान अल्लाह। जॾहिं इंजील पढ़ंदो हो त माण्हू त सुभान अल्लाह चवंदा हुआ, जबलनि मां बि सुभान अल्लाह जो आवाज़ निकिरंदो हो, पखी जेकॾहिं उॾामंदा वेंदा हुआ त परनि में मिलाए मथां छांव करे अल्लाह जे नबीअ जो पढ़णु ॿुधंदा हुआ।
अल्लाह जो नबी हजरत दाऊद मिठी आवाज वारो, अल्लाह जो बरगुज़ीदो नबी पैगंबर भडारो। सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह। ओ जने इंजील पढ़े त मखलूक गॾु थो वञे, शैतान खे अची साड़ो जाॻियो त माण्हुनि खे हज़रत दाऊद खां कीअं परे कयां। उन जा बि साथी आहिनि, उन जा बि सलाहकार आहिनि, उन जा बि रुफ़का आहिनि। उन्हनि चयसि त ॿियो को बि तरीक़ो कोन अथई, साज़ ठहरा। साज़ उन में सभु साज़ अची विया, दोहल, शरनायूं, तबला, जेके बि साज़ आहिनि इहे ठहराए। जॾहिं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे मथां नाज़ो कयल किताब खे पढ़े त तूं वरी ॿिए पासे साज़ वॼा, माण्हू भॼी ईंदा साज़ ॾे, नबी ॾे केरु वेंदो कोन, को तुंहिंजो कमु थी वेंदो। हुन साज़ ठाराया, अल्लाह जी नबी किताब ख़ुदा खे शुरू कयो, ॿिए पासे हुननि साज़नि खे शुरू कयो। वठी जो साध वॻा ऐं माण्हू भॻा त अल्लाह जे नबी वटि ॿ टे माण्हू वञी बचाया, सभु होॾां हलिया। अल्लाह खां दुआ घुरी, मुंहिंजा मौला ही माण्हू त होॾां हलिया विया, मां छा कयां। अल्लाह फरमायो छॾे ॾींहं भली वञनि, का परवाह न कर, तूं मुंहिंजो किताब पढ़ंदो रह, माण्हुनि खे सॾींदो रह, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रह। तो जेको तोॾे आयो सो मुंहिंजो ऐं जन्नती आहे, जेको हुन ॾे वियो सो मुंहिंजो नाहे ऐं जहन्नमी आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में थियो ऐं उन खां पोइ असां तव्हांजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण शादियूं कयूं। उन जे प्यारनि नियाणियुनि जूं शादियूं थियूं, उन जे प्यारनि बचड़नि जूं शादियूं थियूं, उन जे सहाबनि जूं शादियूं थियूं, उन जे ताबिन जूं शादियूं थियूं। 34 जा कामिल वली उन जूं शादियूं थियूं, पर कंहिं में बि ग़लत ॻाल्हि न, नाजाइज़ ॻाल्हि न, नाजाइज़ कम न। जी हलियो त क़ुरान हलियो आहे, हलियो आहे त नबी जो शान हलियो आहे, हलियो आहे त अल्लाह जो फरमान हलियो आहे। असां तव्हां महबूब सुहिणे जे सदके महबूब जा ग़ुलाम आहियूं, बेअदब न आहियूं, गुस्ताख न आहियूं। नबी जी ज़ात जे अदब वारा, सहाबन, इमामन, अहल बैतन जी अदब वारा, औलिया अल्लाह जी अदब वारा, सभु अल्लाह ताला असांजे मथां महिरबानियूं कयूं आहिनि जो असां में अल्लाह ताला अदबी ख़ूबी रखी आहे। उन सां गॾु बि कॾहिं अमली ख़ूबी हूंदी न त हेकारी खीर में खंडु न, पर माखी ऐं मिसरी गॾिजी। खुदा तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह तव्हांखे आबाद करे, अल्लाह तव्हां में बरकतूं पैदा फरमाए। हिकु ॻाल्हि बयानु करे पोइ अव्हांखे इजाज़त ॾियां, छो त मां बि हाणे कुराड़ो ऐं बीमार आहियां। नंबर 2 त हिकिड़ो जलसो हाणे करे बि निकितो आहे, ऐं नंबर 2 त एतिरो तव्हांखे सीअ में न विहारियां जेको तव्हांजे बिरादर जो खणी कॾहिं शौक़ु करे त मौली साहब खे था घुरायूं वाज़ला त बाहूं ॿधी ॿोली ख़ुदा खे ॾिसो। ॿियो को हल्को सल्को अहिड़े ॿोली मां तोखे घुराए ॾियां जो 10-15 मिंट ॻाल्हाए बसि करे, इहो त सॼी राति वठी थो वञे। इहो मौक़ो तव्हांखे न मिलंदो। काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हां भुट्टा बिरादरीअ में हीउ जलसो थियो आहे मुंहिंजो। इंशाअल्लाह रब तव्हां में बरकतूं विझंदो, अव्हांजी बचनि जो, सिरनि जो, घरनि जो, नंढनि जो, न्याणियुनि जो, मारनि भेनरनि जो, नंढनि वॾनि जो ख़ैरु कंदो। अल्लाह तव्हांखे आबाद रखंदो। उम्मीद आहे तव्हां हाणे पहिरियों सुस्तियूं छॾे ॾींदा। हर मुक़द्दस मुबारक महीने में को न को प्रोग्राम रखंदा। अल्लाह कंदो तव्हांजा बेड़ा पार हूंदा। अव्हां दुआऊं कंदव त असांजे मथां बि अल्लाह जी महिरबानी। अल्लाह सां हबीब जेके तो वटि अचनि था पिया, ईमान था आणनि, उन्हनि खे मिटी पॉलिसी करण न ॾींदुसि।
या अय्युहल्लज़ीन आमनू उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, ए ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थो, अधूरा न अटकल सान। उदखुलू फिस्सिल्म काफ़ा वला तत्तबिउ खुतवात शैतान, शैतान जी रुख जी ताबेदारी न कयो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। बेशक शैतान जो खुले दुश्मन हिकड़ो नेक शख्स सालिह शख्स भलारो बानो पोइ असां सवेल थी वज़ू करे मस्जिद वेंदो हो। हिक भेरे रस्ते में मींहुं पियो आहे, पेर तिरकी पुस्किरी पियो तो उते जो उते हिकड़ो जवान ज़ाहिर थियो, जे भाकुर पाए हिन खे खयो, कुल्हे ते रखे मस्जिद जे दरवाजे ते लाथो। पुछे सो तूं केरु आहीं जो मुंहिंजो ॿार कुल्हे ते खणी आयो आहीं? चई मां शैतान आहियां। शैतान वरी मूंखे मस्जिद में खणी ईंदो? जे हाओ मां शैतान आहियां, तोखे न खणा हा, पर ॾिठो त तूं जॾे थिरी पियो हली कोन पियो, तॾहिं बि ज़ोर मस्जिद थई, तो किरे? मूं ॾिठो त 70,000 अल्लाह जा मलाइक तुंहिंजो नेकी पिया लिखनि। पोइ कोशिश कयुमि त कुल्हे ते ॿार खणा त तूं वरी न किरी, वरी न मलाइक बि वधीक नेकियूं लिखनि। ॿार खयो पर तुंहिंजो नेकियूं न लिखण ॾिननि। अहिड़ो त आहे दुश्मन। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, जो खुलियल दुश्मन आहे, चिट्टो दुश्मन आहे, वॾो वेरी आहे। हिन वेरीअ खां परे रहो, हिन वेरीअ जे चवण ते न हलो। तूं चवंदेसी भला कंहिंजे चवण ते हलां? मां चवां थो हर मुस्लमान जे घर में अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। घणो करे को बि घर कंहिं मुस्लमान जो अल्लाह जे क़ुरान खां ख़ाली न हूंदो आहे। हर मुस्लमान जे घर में अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। पोइ हर मर्द या औरत, पुट या न्याणी उन खे दीदार कंदा आहिनि, ज़ियारत कंदा आहिनि, चुमंदा आहिनि, अखियुनि ते रखंदा आहिनि, इज़त सां ॾिसंदा आहिनि। पोइ केरु तोखे छा सलाह ॾेई? तूं इन क़ुरान करीम खे खोले ॾिस, उन जो सिंधी में तर्जुमो कढी ॾिस, माना कढी ॾिस, त ॻाल्हि खुली पवंदी त ही कमु कर, ही कमु न कर। बिरादर भाइर चङा मुड़स उन्हनि जी बि इज़त करणी आहे, पर सभ खां वधीक असां तव्हांजो साथी अल्लाह जो क़ुरान आहे। असां तव्हां ते महिरबान सुहिणो मदीने वारो जान आहे त असीं अल्लाह जो चवण कयूं, क़ुरान करीम जे हुक्म ते हलूं, मदीने वारे महबूब जी ताबेदारी कयूं, असांजी बहितरी आहे, भलाई आहे। ॿई जहान ख़ुदा सां तव्हांजा सुहिणा करे छॾींदो। बाक़ी आज़माइशूं, इम्तिहान, तकलीफ़ूं, दुख, दर्द, ईज़ा, इहे त सभु कंहिं ते आया आहिनि। मां ई तूं त कुझु कोन आहियूं। अल्लाह जे नबी ते ॾिसो केॾा इम्तिहान आया। हज़रत अयूब अल्लाह जो नबी, अल्लाह ताला उनखे शाम जी मुल्क जी बादशाही बि ॾिनी आहे। उते जी ज़मीन जेका हुई उहा बि साईं जे खाते हुई, माना ज़मींदारी बि उनखे अल्लाह ॾिनी आहे। अल्लाह ताला उनखे 8 पुट 6 न्याणियूं बि ॾिनियूं। उनजी घरवारी साईं हज़रत यूसुफ नबीअ जी पोटी हुई ऐं हज़रत यूसुफ नबीअ जी हुस्न वांगुरु हुन पोटीअ में बि अल्लाह ताला हुस्न रखियो हो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो दौर आहे, शैतान कॾहिं मथे चढ़ी वेंदो। हाणे ॾिसंदा न उमिरि आसमान मां निकिरंदो आहे,
कोई हलियो वेंदो आहे काफ़ी मथे आसमान ते इहो शैतान खे घोड़ाईंदो आहे, शैतान खे भॼाईंदो आहे, छो त शैतान आसमान ते वेझो वञी मलाकनि जूं कचहरियूं ॿुधी ऐं ॻाल्हियूं वरी हिंदुनि जे मंदरनि में लिखंदो आहे। सुबुह जो हिंदू वरी पंहिंजनि साथनि खे ॿुधाईंदा त सुभाणे हीअं थींदो, परीहं हीअं थींदो। पोइ माण्हू वरी उन्हनि ते अक़ीदो रखंदा आहिनि, जीअं भोपा हूंदा आहिनि, नुजूमी हूंदा आहिनि, बाबा हीअं थींदो हीअं थींदो। वरी मुरलीअ वारा जेके जोगी ईंदा आहिनि त असांजूं माइरूं भेनरूं न्याणियूं वरी उन्हनि खे अन्न जो पणो ॾेई पुछंदियूं आहिनि त ॾे ख़बर छा थींदो छा थींदो। इहो सॼो ज़हन शैतानी ज़हन आहे। अल्लाह जो क़ुरान ऐं सुहिणे नबी जो फरमान हक़ ऐं सच आहे। जीअं ख़ुदा चयो उहो बि हक़ आहे, जीअं नबीअ चयो उहो बि हक़ आहे। उन